हिलाली परचम जे बुलंदा है फिजाउन में, सावन सावन खेतन वारी खुशबू आहे हवाउन में। सब्ज हिलाली परचम जे बुलंदा है फिजाउन में, सावन सावन खेतन वारी खुशबू आहे हवाउन में। मुंहिंजो वतन मुंहिंजो चमन ओ दुनिया जे नज़ारनि खां हसी आए चंड ऐं सितारनि खां हसी पाकिस्तान मुंहिंजी जान। नौजवान आसिफ मक्सी जेको आहे उन डिघो जंप लगाए रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। उन हवाले सां असां हिन वक़्तु आसिफ मक्सी सां गॾु मौजूदु आहियूं। उन सां गॾोगॾु उन्हनि जा जेकी दोस्त यार या चाहींदड़ जेके आहिनि उन्हनि जी बि तमामु घणी रश उन वटि मौजूदु आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आसिफ कीअं जंप लॻाया, इन्हनि खे कॾहिं खां वठी इहो शौक़ु थियो ऐं उनजो कहिड़ो मक़सदु हुयो। आसिफ तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां इहो असांखे ॿुधायो त हीउ जंप जेको तव्हां लॻायो उहो मोटर साइकिलनि तां बि लॻायो, पाणी जो जेको कैनाल आहे उन तां बि लॻायो, केतिरा फुट आहे ऐं रिकॉर्ड जेको आहे उहो केतिरे जो आहे ऐं तव्हां छा था सम्झो त रिकॉर्ड जे तव्हां केतिरो क़रीब पहुता आहियो या रिकॉर्ड क्रॉस करे विया आहियो? इहो जेको आहे सो जंप जी मूंखे ख़बर न आहे केतिरा फुट जो आहे केतिरा फुट जो न आहे। ऐं हाणे वर्ल्ड रिकॉर्ड जेको आहे सो 29 फुट जो आहे। त कोशिशि मुंहिंजी इहा आहे त इनशाला मां वर्ल्ड रिकॉर्ड जेको आहे सो टोड़ियां ऐं पंहिंजो जेको आहे सो पाकिस्तान ऐं सिंध जो नालो रोशन करे जेको आहे सो वर्ल्ड रिकॉर्ड ठाहियां। अच्छा, कॾहिं खां वठी तव्हांखे हीउ शौक़ु हुयो, केतिरो टाइम थी वियो आहे, मतिलबु कहिड़ी उमिरि में तव्हां इहे जंप लॻाइणु शुरू कया? सर हे तक़रीबन मूंखे साल खनि थियो आहे ऐं बचपन खां वठी इहो त ॻोठनि जे माहौल सां रहण वारा आहियूं, ॻोठ जे त कंदा था अचूं भॼण या इहो जंपिंग वग़ैरह। ऐं जेको आहे सो हे साल थियो आहे वीडियो ठाहींदो थो अचां टिकटॉक ते, जंहिंमां मुंहिंजा वीडियो वायरल थिया आहिनि। उनजे ज़रिए जेको आहे सो अॼु माना हीउ वीडियो मुंहिंजो वायरल थियो दुनिया में। अच्छा, पहिरीं तव्हां जेको जंप ॾिनो मोटर साइकिलनि वारो जेको आहे, पहिरीं केतिरियूं मोटर साइकिल्स हुयूं, उनखां पोइ वरी केतिरियूं थियूं? जी सर, पहिरियां शुरू में पंज मोटर साइकिलूं हुयूं जंहिं तां मां जंप लॻायो हुउमि। ऐं जंप लॻाए करे उनखां बाद में 7 मोटर साइकिलुनि तूं जंप लॻाए, उनखां पोइ 9 तूं लॻायो हुउमि ऐं एंड में हाणे जेका जंप लॻायूं उहे 11 मोटर साइकिलुनि तूं जंप लॻायूं। अच्छा, इनमें कॾहिं को धकु लॻो थो की भला हीअ ज़ाहिरत का तरबियत आहे कान का, को अहिड़ो उस्ताद बि कोन हुयो जेको सेखारे आहे? जी सर, बिल्कुलु हिकु दफ़ो 7 मोटर साइकिलनि तूं जेके तव्हांखे ॿुधायमि त उन्हनि तूं जेको आहे सो मूंखे हिकु दफ़ो शुरू में जॾहिं जंप लॻायमि त मुंहिंजो पेरु जेको आहे बाइक जे हैंडल में लॻी वियो ऐं मां गाॾियुनि जे मथां किरंदे वञी ज़मीन ते किरियुसि पट ते। ऐं जेको आहे सो नुक़सानु कान थियो, अलाह साईं रहम कयो। बसि इन खां अलावा का बि धकु न लॻो अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हीउ पाणी वारो जेको आहे जितां तव्हां जंप ॾियो था, इहो छा पहिरियों जंप आहे तव्हांजो या इन खां अॻु में बि तव्हां इहे जंप ॾिना आहिनि? जी सर, शुरू में मुंहिंजा नहरनि ते ई जंप आहिनि। इहे जेको आहे शाखनि ते ई जंप आहिनि। शुरू वारा जेके जंप आहिनि उहे मुंहिंजा शाखनि खां शुरू आहिनि। हा, वाहन खां जंप ॾियूं था। ऐं जेको आहे सो मुंहिंजा 100 जे तादाद में, हज़ारनि जे तादाद में मुंहिंजा जंप आहिनि टिकटॉक ते वीडियो आहिनि। जी, ख़ौफ़ न थींदो आहे? न सर, ख़ौफ़ इनशाला अमल ताईं कॾहिं थियो न आहे ऐं अॻिते जेकॾहिं असां वञूं था इनशाला ख़ौफ़ न थींदो। अॼु केतिरी ख़ुशी थिए पई भला जॾहिं अॼु इंटरनेशनल नेशनल मीडिया ते तव्हां छाइजी विया आहियो ऐं तव्हां सां केतिरनि इदारनि राब्तो कयो आहे, केतिरा ख़ुशि थियो पिया? जी सर, तमामु ॾाढी ख़ुशी आहे। अलाह साईं जा करम थिया आहिनि ऐं इहो मां कॾहिं सोचियो बि न हुओ की अहिड़ो मूंखे जेको आहे सो चांस मिलंदो ऐं जेको आहे मूंखे जेको आहे सो हेतिरी इज़त मिलंदी। अलाह साईं मूंखे जेको आहे सो इज़त ॾिनो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए हिन वक़्तु। अच्छा, रिश्तेदार भला शुरू में मना कंदा हुया? जी बिल्कुलु मना कंदा हुया, सभु को मना कंदा हुआ। ऐं हिते मौजूदु मुंहिंजो मामू आहे हसन अली मक्सी, जेको मूंखे तमामु मना कंदो हुओ त न ॾियो ऐं बाद में उहो पाण मजबूर थियो मूंखे जेको आहे सो सपोर्ट करण जे लाइ। हाणे तव्हांखे कंहिं घुरायो आहे? जी सर, मूंखे घुरायो आहे लाहौर मां जेको आहे सो ओलंपिक इदारे मां को जेको आहे सो जनरल सदर रिटायर्ड जेको आहे सो इहो मेजर अकरम साई साहब। जी जी जी, सुभाणे तव्हां होॾां वेंदव? जी सर, लाहौर वेंदासीं होॾे। हिते भला जंपिंग जो को ॿियो को कंहिंजो रिकॉर्ड हुजे या के ॿिया कंदा हुजनि उन्हनि सां को तव्हां कंहिं इदारे सां कंहिं सां राब्ते में आहियो? न सर, हिते कंहिंसां बि हिनमहिल ताईं राब्तो न थियो, न मूंसां कंहिं राब्तो कयो आहे। ऐं जेको आहे सो मूंखे फस्ट कॉल जेका आई आहे उहा कॉल जेको आहे सो उतां ई लाहौर मां आई आहे ऐं उन्हनि मूंखे हुते घुरायो। वॾी महिरबानी तव्हांजी। जी, तव्हां इहो ॿुधायो त हिन जूं जेके वीडियो रिकॉर्डिंग आहे उहा तव्हां कंदा रहिया आहियो, मतिलबु कैमरामैन वारो जेको कमु आहे उहो तव्हां कंदा रहिया आहियो। केतिरी ख़ुशी थिए थी अॼु जेका हीअ कामयाबी मिली आहे हिनखे? ज़ाहिर आहे तव्हांजो दोस्त बि आहे ऐं नौजवान माण्हू आहे, केतिरी ख़ुशी? माशाल्लाह,
असल में शुरुआत में ही माशाल्लाह इन जी वॾी महिनत रही आहे। 1.5 साल तक़रीबन थी चुको आहे हिनखे माशाल्लाह माना वॾी महिनत दिलि सां कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं माना परेशान थी वेंदा आहियूं त 9 खां त चलो ठहियो, पर 11 खां जेको ॾिनई असां पाण परेशान थी वियासीं। अच्छा, मोटरसाइकिलूं जेके हुयूं जी जी सर। जंहिंमें धकु लॻुसि भला उन में? उन खां पोइ सर घणेई माना घर वारनि मना कयसि, पर हिन चयो त मूंखे अहिड़ो को धकु न लॻो आहे, माना अहिड़ो को मसइलो बि न आहे, माना उहो थी वेंदो आहे, कुदरती ॻाल्हि आहे। बहरहाल उन खां पोइ बि माना माशाल्लाह हिन पंहिंजा 9 गाॾियूं माना कई गाॾियूं वधाई, वरी इन ते अॻिते वधंदे वधंदे माना 11 ते अची वियो। ही जेको आहे सो आसिफ़ मक्सी इहो तव्हांजो छा रिश्तेदार आहे ऐं अॼु केतिरी ख़ुशी थिए पई? मां ॾिठो आहे त तव्हां सभु हिते गॾु आहियो, अॼु सॼो ॾींहुं केतिरी रश रही, केतिरा माण्हू तव्हां वटि आया आहिनि? हाँ माशाल्लाह से मुंहिंजो भाणे जो आहे आसिफ़ जेको आहे सो माशाल्लाह से ॾाढी ख़ुशी थी आहे, तमामु घणी थी सघे थो आसिफ़ खे बि एतिरी ख़ुशी न थी हुजे जेतिरी मूंखे ख़ुशी थी आहे हिन जी। शुरू में तव्हां मना कंदा हुयोसि भला? हाँ बिल्कुलु मना कंदो मां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, भाणे जो आहे, प्यारो आहे, धकु लॻेसि को माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर जॾहिं हिनखे टिकटॉक ते ॾिठुमि माशाल्लाह सां लाइक और व्यूअर्स घणा ईंदा हुआ, त पोइ मां पाण हिन सां गॾु सपोर्ट में वेंदो हुअसि। मां पाण बाइक बि खाई वियो हिन सां गॾु जी, 11 बाइकुनि में मुंहिंजी बाइक बि आहे हिन में। भला कंहिं कंहिं राब्तो कयो आहे तव्हां सां? अॼु माशाल्लाह सां काफ़ी सारा मीडिया वारा आया आहिनि, घणा मिनिस्टर आहिनि, तक़रीबन बाबा रवान साहब बि उन्हनि बि असां सां कॉन्टेक्ट कयो आहे, मीर नाज़र मक्सी साहब जा जी बिल्कुलु उन्हनि बि कॉन्टेक्ट कयो, उनजो सेक्रेटरी आहे अब्दुल्ला शहनवाज़, उन्हनि बि मूंसां ॻाल्हायो आहे ऐं आसिफ़ सां बि कॉन्टेक्ट में आहिनि। केतिरो ॿुधायांव, सिंधी क़ौम उन सां गॾोगॾु पाकिस्तान जो नालो रोशन कंदो। बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह सिंध धरती जो ऐं पाकिस्तान जो इंशाल्लाह नालो इंशाल्लाह अञा अॻिते रोशन घणो कंदो इंशाल्लाह। कीअं पिया ॾिसो भला टिकटॉक ते काफ़ी शयूं अचनि थियूं, असां ॾिसूं था या सोशल मीडिया ते ईअं ई नौजवान पंहिंजे मुंहुं बिना तरबियत जे कोशिशि कंदा रहनि था, ऐं हिन जी कोशिशि कीअं लॻी? ॾाढी माशाल्लाह ॾाढी महिनत आहे हिन जी, इन में ॾाढी महिनत आहे ऐं असांखे ख़ुशी थी थिए, असांखे न बल्कि न सभिनि दोस्तनि खे रिश्तेदारनि खे ॾाढी ख़ुशी आहे, हिन जी वॾी महिनत आहे, अलाह हिन जी महिनत रंग लाथो। ख़ुशी आहे माशाल्लाह, असांजो दोस्त आहे, प्यारो अज़ीज़ आहे असांजो, असांजो बचपन सां गॾु आहे, लाड़काणे खां वठी असां सां गॾु आहे, हिन ॾाढी महिनत कई आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, हिनखे माशाल्लाह कामयाबी मिली आहे, अलाह हिनखे अॻिते अञा कामयाबु कंदो, असांखे ॾाढी ख़ुशी आहे। भाउ आहे असांजो। नौजवान आसिफ़ मक्सी जो चवणु आहे त मां नौजवाननि खे बि इहो पैगाम ॾियां थो, उन्हनि जी जेका मोहबत आहे मूंसां उहा उन्हनि जी महिरबानी आहे, पर जेके बि नौजवान आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कनि ऐं उन्हनि उहे महिनत कनि जीअं पाकिस्तान जो नालो रोशन थिए, सिंध जो नालो रोशन थिए। हुनजो चवणु आहे त मूंखे जेका मोहबत मिली आहे उनजी तमामु घणी ख़ुशी आहे। कैमरामैन ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु कादिर लाशारी, KTN न्यूज़ कराची। सब्ज़ हिलाली परचम जे जो बुलंदा है फिजाउन में, सावन सावन खेतन वारी खुशबू आहे हवाउन में। सब्ज़ हिलाली परचम जे जो बुलंदा है फिजाउन में, सावन सावन खेतन वारी खुशबू आहे हवाउन में। मुंहिंजो वतन मुंहिंजो चमन ओ दुनिया जे नज़ारनि खां हसी आए चंड ऐं सितारनि